नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो में बदली थियल टाउन ऑफिसर महमूद दाऊद गांगरो 27 ॾींहं बि चेयरमैन सूबो देरो रसूल बख्श सहतो जे आशीर्वाद सां टाउन ऑफिस में चेयरमैन सां गॾिजी वेठो हो। नए आयल टाउन ऑफिसर मुमताज़ अली उन्हनि खे चार्ज मिली। चेयरमैन सूबो देरो रसूल बख्श सहतो मीडिया वारनि खे चयो त वीडियो बयान न ॾींदुसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे। जंहिं बि टाउन ऑफिसर खे रखां जेको मुंहिंजे एतमाद ते पूरो लहंदो उन खे रखंदुसि। बदली थियल टाउन ऑफिसर मोहम्मद दाऊद गांगरो चयो त वाक़ियो गैर कानूनी वेठल है, चेयरमैन रलियो कंदो त वींदो। बदली थियल टाउन ऑफिसर जो वाइस चेयरमैन मोहम्मद बचल सामेटो ऐं शहरी मोहसिन सहतो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो है त NIT जा 4 करोड़ जूं स्कीमूं जी रक़म हड़प आहे ऐं कम रोलड़े जो शिकार आहे। बदली थियल टाउन ऑफिसर 4 महीननि बाद ऑफिस आयो है। ही सरकारी मुलाज़िम घटि पर चेयरमैन जो कमदार वधीक है। हिन जे बंगले ते कूड़ा बिल ठाहे चेक पास कराया वञनि था। 1.5 साल में काउंसिल जो इजलास न घुरायो वियो है। साल 2019-20 जो बजट इजलास न घुरायो वियो है। कूड़ियूं सयूं करे बजट पास कई वई है। हिननि एंटी करप्शन ऐं वास्तेदार इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो है त शहरनि जी भलाई लाइ नए टाउन ऑफिसर खे चार्ज ॾियारे थियल करप्शन जो अज़ालो करे क़ौमी नाणो लुटींदड़ चेयरमैन सूबो देरो ऐं टाउन ऑफिसर ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे तरक़ियाती कम कराया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।